अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वांखे भलीकार चऊं था। नाज़रीन, वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ अचण खां पोइ पैदा थियण वारी सूरत हाल, ऑपोज़िशन ऐं हुकूमत विच में जारी सियासी तोड़े अदालती जंग किथे वञी दंग कंदी ऐं उनजा कहिड़ा नतीजा निकिरंदा, अॼु इहो ई मौज़ू हूंदो जंहिंखे फोकस कंदासीं ऐं गुफ़्तगू लाइ जिन खे असीं दावत ॾिनी आहे, जेके मूंसां गॾु मौजूदु आहिनि। सीनियर सियासतदान आहिनि, अॻूणा ऑपोज़िशन लीडर बि रहिया आहिनि क़ौमी असैम्बली में। सैयद ख़ुर्शीद शाह साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ज़रिए। शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम। शाह साहब, थैंक यू सो मच अवां वक़्तु कढियो प्रोग्राम जे लाइ। खोड़ सवाल अवां खां करणा आहिनि, खोड़ शयूं अवां खां सम्झणियूं आहिनि। सभ खां पहिरियां उहो सवाल जेको सभिनी जे ज़हन में आहे त हिन वक़्तु बेतमादी रिथ जी कामयाबीअ लाइ अवां वटि यानी ऑपोज़िशन वटि केतिरो तादाद मौजूदु आहे मेंबर्स जो? यकीनन तादाद मुकमिल हूंदो तॾहिं असां इहा रिथ आंदी आहे ऐं इंशाअल्लाह असां वटि मुकमिल पंहिंजो नंबर्स आहिनि जेके मौजूदु आहिनि। ठीकु सर, मुकमल नंबर त 172 घुर्बल तादाद जेको आहे ऐं असां दावाऊं ॿुधंदा पिया आयासीं त उनखां मथे मेंबर्स जो तादाद अवां वटि मौजूदु आहे। त 172 मेंबर्स असीं सम्झूं अवां वटि आहिनि या उनखां मथे जो फिगर आहे अवां वटि? तक़रीबन 200 जे क़रीब। ठीकु। ऐं सर, उन में हीअ अवां जेको तादाद ॿुधायो पिया 200 जे अवां ॿुधायो पिया, लॻभॻि त हिन में रुगो जेके अवां जे मेंबरनि खां सवाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके मेंबर आहिनि उहे आहिनि या इत्तेहादनि खे बि काउंट कयो पिया अवां? इत्तेहादी बि हूंदा ऐं उहे बि हूंदा। इत्तेहादी बि आहिनि ऐं हू बि आहिनि। सर, पर अञा ताईं इत्तेहादनि जी पीटीआई जा तक़रीबन 30 जे क़रीब हूंदा, इत्तेहादी बि हूंदा। ऐं सर, इत्तेहादनि मां इत्तेहादी बि हूंदा इंशाअल्लाह। ठीकु। जीअं अवां चयो त 30 खनि अवां वटि पीटीआई जा आहिनि ऐं बाक़ी अवां चयो पिया त इत्तेहादी बि हूंदा। त हिन वक़्तु ताईं इत्तेहादनि जो मूड असांखे क्लियर नज़र कोन पियो अचे। किथे उहे मामला पहुता आहिनि सर? अंदाज़न 24 तारीख़ ताईं तव्हांखे हुननि जो मूड क्लियर नज़र ईंदो। ठीकु। त शाह साहब, एॾा सीनियर अवां सियासतदान आहियो, अवां जो पंहिंजी असेसमेंट छा आहे त इत्तेहादी कंहिंजे पासे ॾे वञनि पिया, किथे बीहनि पिया ऐं हिन वक़्तु ताईं जीअं मां चयो त 24 खां पोइ ॿुधाईंदा, का ख़ातिरी वातिरी का ॻाल्हि थी आहे अवां सां? यकीनन तव्हां मीडिया जेका आहे वॉच डॉग आहे ऐं हिकु हिकु शइ खे ॾिसे पई। इत्तेहादी अॼु 9-12 ॾींहं थियो आहे, 14-15-16 ॾींहं थी विया आहिनि ऐं इत्तेहादियुनि सां ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं इत्तेहादियुनि सां हुकूमत जी हिन महिल ताईं का बि ॻाल्हि कोन्हे ऐं न की हुननि खे हुननि एतमाद ॾियारियो आहे। हुनजे तर्जीहनि मां, हुनजे डिस्कशन मां, हुनजी स्टेटमेंट मां वाज़े आहे त इत्तेहादी केस आहिनि। ठीकु। ऐं इत्तेहादी छा था चाहिनि। ठीकु। त शाह साहब, हाणे जीअं मां ॿुधायो पिया त 24 खां पोइ ही बाज़ाब्ता ऐलान बि कंदा। जेकॾहिं 1 बाय 1 ॾिसूं त काफ लीग जे हवाले सां जेका साम्हूं मामला आया पे त छा चई सघिजे थो त मुस्लिम लीग नून बिल्कुलु राज़ी आहे? ख़ासि करे जेको वज़ारत आला वारो मामिलो आहे उन ते राज़ी आहे मुस्लिम लीग नून? बिल्कुलु क्लियर। ठीकु। बिल्कुलु क्लियर। ठीकु। ऐं उन खां सवाइ MQM आहे, MQM सां अव्हांजा ॻाल्हियूं बि हलियूं, पर असां ॾिसूं था त जेके मामला असांखे माज़ी में नज़र आया कुझु ख़ुशगवार न हुआ। खोड़ भेरा MQM पारां ट्रस्ट जे इशूज़ जे हवाले सां बि ॻाल्हियूं साम्हूं आयूं। त हाणे MQM वारा मामला किथे पहुता आहिनि? असां ॾिसो त MQM सां जेके असांजा मामला आहिनि उहे तक़रीबन जनरल मामला आहिनि ऐं बाक़ी जेकॾहिं हुकूमत सियासी आहे त हुन ते ॻाल्हि थिए पई ऐं इंशाअल्लाह थी वेंदी। ऐं इन शइ खे असां बि रियलाइज़ कयूं था ऐं सिंध जो माण्हू बि रियलाइज़ करे थो त हिननि खे बि MQM खे बि हिते रहणो आहे ऐं उहो पाकिस्तान त छॾे कोन वेंदा। त हिननि हालतुनि में वेही अहिड़ा फ़ैसिला कजनि जंहिंसां सिंध जे मथां जेके प्रॉब्लम्स अचनि था इहे रिज़ॉल्व थी वञनि ऐं उहे मसइला असां ई रिज़ॉल्व करे सघूं था। सही। त सर, MQM खे छा पिया ॾियो? अवां चयो त अहिड़ा फ़ैसिला वठिबा जेके मुफ़ाद में हुजनि सिंध जे अवाम जे, सिंध जे। उहे इशूज़ आहिनि जेके सिंध पाण चाहे थी ऐं सिंध जी स्टेटमेंट आहे। ऐं मिसाल हू चवनि था त सेंसिस थियणु खपनि, असां बि चाहियूं था सेंसिस थियणु खपनि। हू चवनि था पाकिस्तान प्रोविंशियल फिनांस अवॉर्ड थिए, असां बि चाहियूं था त प्रोविंशियल फिनांस अवॉर्ड थिए। ऐं हू चवनि था त पंहिंजो
सिंध जा जेके पाणीअ जो मसइलो आहे उनखे असांखे पूरो करे ॾिनो वञे। बिल्कुलु असां बि चाहियूं था त कराची मल्टी नेशन हिकिड़ो सूबो आहे जंहिंमें घटि में घटि 1.5 करोड़ खां मथे तक़रीबन 1.25 करोड़ जे क़रीब माण्हू ॿाहिरों आयल आहिनि ऐं उन्हनि जो हिसो असांखे मिले। असां बि चाहियूं था, उहे बि चाहिनि था। ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ जीअं काफ़ लीग वारा वज़ारत आला जी घुर कनि पिया, ईअं MQM वारा वज़ारतूं हुजनि या सिंध अंदरि गवर्नरशिप वारो मामिलो हुजे, उन ते बि का ॻाल्हि ॿोल थी आहे? न, उन सां असां सां ॻाल्हि ॿोल न थी आहे ऐं शायदि हुनजी मुस्लिम लीग नून सां ॻाल्हि थी आहे इहा, पर अञा इहो फाइनल न थी। ठीकु, त मुस्लिम लीग नून अव्हां चयो पिया त प्रोसेस में ज़ामिन आहे हिते। ठीकु, त सर पोइ अञा छा फार्मूलो असां सभु हिक ॿिए जा ज़ामिन आहियूं। त सर छा अञा ताईं फार्मूलो तइ न थियो आहे छा? छाकाणि त टाइम त हाणे सफ़ा घटि बचियो आहे, केसि ताईं थी वेंदो ऐं छा को किथे मुंझारो मौजूदु आहे? कंहिं जाइ ते मुंझारो न आहे, इंशाअल्लाह रिज़ॉल्व थी वेंदो। ठीकु। शाह साहब, जेकॾहिं ॾिसूं था त जेका सूरत हाल नज़र अचे पई, पाकिस्तान पीपल्स पार्टी मौजूदा सूरत हाल में हिकु पुराणो तजुर्बो वर्जाए रही आहे। माज़ीअ में असीं ॾिठोसीं त मुतहदा क़ौमी मूवमेंट सां इतिहाद जा सुठा नतीजा साम्हूं न आहिनि आया ऐं उन ई तरीक़े सां असां ॾिसूं था त PDM में शामिल जेके पार्टियूं आहिनि, मुस्लिम लीग नून हुजे, ॿियूं हुजनि, उन सां बि को सुठो तजुर्बो त न रहियो आहे माज़ी में। तव्हां सम्झो पिया त जी यकीनन तव्हां सही था चओ, तव्हांजो तजुर्बो बि सही आहे, माज़ी बि तव्हां जेका डिस्कस कयो था उहो बि सही आहे, पर कल्ह जी MQM में अॼु जी MQM में थोरो फ़र्क़ु आहे। कल्ह हुननि जो जेको अॻवान हुयो अल्ताफ़ हुसैन हो, जंहिंखे हीअ हाणे तस्लीम नथा कनि ऐं पाण इंडिपेंडेंट आहिनि ऐं पंहिंजी हिननि जी अलॻि सियासत आहे ऐं हिननि नालो बि मटाए छॾियो आहे पंहिंजी पार्टी जो। ठीकु, तव्हां सम्झो पिया त हाणे जेके ही मामला तइ थींदा, जेकॾहिं MQM अव्हां जे फेवर में अचे पई त उनखां पोइ ही पाइदार इतिहाद साबित थी सघे थो? उन्हनि जे हक़ में बि इहो ई आहे, उन्हनि जे हक़ में बि इहो आहे त सिंध में पीपल्स पार्टी सां गॾिजी ही सियासत कनि त उन्हनि जे मथां ॿाहिरों अची हमला न थींदा। जीअं माज़ी में 2018 में PTI जी गवर्नमेंट 11 वोट हुननि जा खणी वई ऐं हुननि खे अहसासु न थियो त असां हाणे छा था कयूं, पर हुननि जो सिर्फ़ु पाण में इतिहाद न थियणु ऐं सिंध में अलॻि थियणु हुननि जो करे इहो मसइलो पैदा थियो। हुननि जूं 11 सीटूं उहे ऐं तक़रीबन 20 सीटूं MP जूं हुननि खां खसिजी वञनि। ठीकु, पर सर जेकॾहिं जेके मुतालबा अव्हां शेयर कया, तव्हां इतफ़ाक़ कयो पिया, जेकॾहिं पाकिस्तान हुकूमत पारां, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां साॻी ख़ातिरियूं कराई थियूं वञनि त उन सूरत में त हू पंहिंजी हिमायत तब्दील करे सघनि था। अहिड़ो छा आहे ऑपोज़िशन जे इतिहाद वटि जेके MQM क़बूल कंदी या ॿिया इतिहादी क़बूल कंदा ऐं हुकूमत ऑफर न करे सघंदी? शायदि माज़ी में हिन सां हुकूमत 3.5 साल कमिटमेंट कंदी रही आहे ऐं उहा कमिटमेंट पूरी करे न सघिया आहिनि ऐं न की हुननि खे तवजो ॾिनो अथऊं, न की हुननि सां सियासी डायलॉग थियो आहे। असां सां गॾु हूंदा हुया त घटि में घटि असां हुननि सां सियासती डायलॉग बि कंदा हुआसीं ऐं हुनजे मसइलनि जो हल बि कढंदा हुआसीं, पर उन वक़्त जी जो त MQM जो मसइलो ॿियनि जॻह ते हूंदो हो ऐं उन MQM में असां हिन वक़्त जी MQM में उहो फ़र्क़ु आहे। ठीकु, त सर ही इनफ़रादी तौरु हाणे ऐलान साम्हूं ईंदो या ही गॾियल तौर ते इतिहादी ऐलान कंदा पंहिंजे फ़ैसिले जो? ही अलॻि अलॻि पाण में ऐलान कंदा, थी सघे थो, मां कंफर्म नथो चवां त Q लीग सां गॾु बि ऐलान करे सघनि। ठीकु, ऐं सर जीअं सिंध में मां ॿुधायो त हाणे जेके वाइदा थिया उहे वफ़ा न थिया PTI पारां MQM सां, हिकु वॾो कारण अव्हां सम्झो पिया त इहो थी सघे थो त मुतहदा क़ौमी मूवमेंट जे अचण जो। पंजाब ते जेकॾहिं नज़र विझूं था, इहो चयो पियो वञे त काफ़ लीग खे ऐं नून लीग खे वेझो आणण में ज़रदारी साहिब जो वॾो किरदारु आहे। हू ज़ामिन बि आहिनि हिन समूरी सूरत हाल में। मां पाण बि ॻाल्हि कयो प्रोग्राम जे आगाज़ में त हू वज़ारत आला ते बि नून लीग राज़ी थी पई आहे। अव्हां न पिया सम्झो त हिन सूबे में वॾियुनि पार्टियुनि जे इतिहाद सां पंजाब अंदरि ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वोट बैंक ते असरु पइजी सघे थो? ॻाल्हि सिंपल आहे,
सिर्फ़ु इहे शयूं न आहिनि, इन सां गॾु हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त PTI जी हुकूमत मुल्क में मैशियत जो अहिड़ी तबाही कई आहे, जंहिं तबाहीअ में जेको बि हुन सां गॾु हूंदो उहो हुनजो शरीककार हूंदो। तंहिं लाइ जेके बि सियासी पार्टियूं हुन सां वयूं उहे सम्झनि थियूं त जॾहिं बि इलेक्शन थींदी त इमरान ख़ान जो वज़न असांखे खणणो पवंदो ऐं माण्हू चवंदा त तव्हांजी हुकूमत में हीउ असां सां ज़ुल्म थियो आहे, 1 रुपए जी शइ 50 रुपए थी वई आहे, घी महांगा या अटो खंड ॿियूं जेके बि शयूं आहिनि इन हुकमरान जे करे थियूं आहिनि ऐं हिन वाइदो कयो त 50 लख घर ॾींदुसि ऐं 1 करोड़ नौकरियूं ॾींदुसि, उहो ज़ीरो निकितो। त इहो जेको महांगाईअ जी मैशियत जी तबाही थी आहे ऐं डॉलर एतिरो महांगो थी वियो आहे, पेट्रोल एतिरो महांगो थी वियो आहे, त इन जे करे हिननि सां हीउ वज़न बि नथा खणणु चाहिनि उहो त जॾहिं असां अवाम में वञूं त सुरखुरो थी वञूं त असां इमरान ख़ान खे हिन वजह सां छॾियोसीं। इहे बि कारण तमामु अहमियत रखनि था। ठीकु शाह साहब, ऐं महांगाई जो त असीं पाण बि सभु शिकार रहिया आहियूं, ठीकु आहे, पर इन सां गॾोगॾु छा जेको होमवर्क चइजे, हे अवां ॿुधायो पिया त हिन खां अॻु बेतमादी रिथ खां अॻु वारो त समूरो होमवर्क मुकमल आहे अवां जो, उहो नंबर पूरो करण जी सूरत में हुजे या जेके ॿिया मामला हुजनि। हीउ सुवाल बि तमामु घणो अहम आहे त उन जेकॾहिं कामयाबी थी वञे या जेकॾहिं नाकामी थी थिए, ज़ाहिर आहे होमवर्क बिल्कुलु मुकमल आहे ऐं तंहिं लाइ असां चाहियूं था त जल्द व जल्द इहो थियणु खपे ऐं जेको इलेक्शन खां भॼंदो आहे, जेको अवॉइड कंदो आहे, त इहा सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे त हू अवॉइड कनि था। अॼु 21 तारीख़ ते हुननि खे सेशन आख़िरी ॾींहुं उहो करिणो हुयो, पर उनखे 25 ते खणी विया। हाणे 25 तारीख़ ते सेशन बि थियणो आहे ऐं मोशन बि मूव थियणो आहे, जेका असांखे मालूमात आहे। ठीकु शाह साहब, हाणे जेको हीउ मामिलो हले पियो अदालती फ्रंट ते हुकूमत वई आहे आर्टिकल 63 जी तशरीह जे लाइ, ऐं उनखां सवाइ जेको ऑपोज़िशन जो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त 21 ते इजलास घुराइणो, पर हाणे 21 बजाए 25 मार्च ते हू खणी विया आहिनि। बयाननि खां सवाइ अमली सतह ते जेकॾहिं असीं ॿुधणु चाहियूं अव्हां खां त ऑपोज़िशन छा करण जो सोचे पई? छा स्पीकर ख़िलाफ़ आर्टिकल 6 जी कार्रवाई लाइ अदालत वञण जो सोचियो पिया? इहे सभु शयूं बाद में आहिनि, पहिरियों असांखे वञिणो पवंदो कंहिं तरीक़े सां बि हिननि खे मजबूर कराइजे अदालत जे पारां त हीअ आइन जी तशरीह कनि ऐं आइन जे हुकुम मुताबिक़ हिननि खे हलणु खपे। मां तव्हांखे ॿुधायमि पे त जेकॾहिं हिननि वटि अक्सीरियत हुजे हा त जॾहिं हिननि खे सेनेट जी शिकस्त आई त 3 ॾींहंनि जे अंदरि हिन वोट ऑफ कॉन्फिडेंस वरितो ऐं हाणे जॾहिं हीअ सम्झनि था त हिननि वटि अक्सीरियत कोन्हे ऐं तंहिंजे करे हीअ अवॉइड कनि था, अॼु ग़ैर क़ानूनी तरीक़े सां हिननि गैर आइनी गैर क़ानूनी तरीक़े सां असेंबली खे हिननि 21 ॾींहंनि ताईं पोस्टपोन करे छॾियो ऐं हाणे ही जे 21 ॾींहं ते 25 तारीख़ ते सेशन थींदो त हीअ दुआ घुरी ऐं वरी एडजन करे छॾींदा, पोस्टपोन कंदा सेशन खे। त इन मां अंदाज़ो सॼी क़ौम खे थियणु खपे त इमरान ख़ान पंहिंजी अददी अक्सीरियत ख़तमु करे चुको आहे ऐं हिन वटि का अक्सीरियत कोन्हे ऐं हाणे हे गैर आइनी तौर ते ही प्राइम मिनिस्टर आहे, छो त हिन वटि उहा अक्सीरियत कोन्हे ऐं गैर आइनी गैर क़ानूनी तरीक़े सां जेको वज़ीर आज़म हूंदो हिनजे हुकुम खे कंहिंखे तस्लीम करण जी ज़रूरत न आहे ऐं ज़रूरत रखंदो त हुनखे हिसाबु ॾियणो पवंदो पार्लियामेंट जे अॻियां। ठीकु, त पर शाह साहब पोइ स्ट्रेटेजी छा हूंदी, काउंटर स्ट्रेटेजी ऑपोज़िशन जी उन सूरत में जेकॾहिं अव्हां चओ पिया त 25 ते इजलास थींदो ऐं पोइ स्पीकर इजलास खे मुलतवी करे छॾींदो, उन सूरत असां कोर्ट में आहियूं, हाणे कोर्ट जे अंदरि आहियूं ऐं कोर्ट में ही 24 तारीख़ ते फ़ैसिलो रखियलु आहे ऐं मूंखे उमेदु आहे त पाकिस्तान जी अदालत जेका आहे से आइन ऐं क़ानून मुताबिक़ ई पंहिंजो फ़ैसिलो कंदे। ठीकु आहे सर, पर जेकॾहिं नथो थिए ऐं अव्हांजी उमेदुनि ऐं ख़्वाहिशनि जे उबतड़ जेकॾहिं को फ़ैसिलो अचे थो त पोइ त सर गेम त ओवर थी वेंदी ऑपोज़िशन जी। गेम ओवर न थींदी ऐं तमामु घणो नुक़सानु थींदो ऐं उहो बहितर न हूंदो, हिकु अनारकी फैलिजी वेंदी त अक़ीलत हुकूमत करे ऐं पाकिस्तान जो आइन उनखे इजाज़त कॾहिं न ॾींदो ऐं इनशा अञा अदालतूं मौजूदु आहिनि,
इंसाफ़ थिए पियो ऐं इंसाफ़ थींदो ऐं जेसिताईं अदालतूं आहिनि। जेकॾहिं अदालतुनि मां इंसाफ़ नथो मिले त मां सम्झां थो त इहो सोचण बि ग़लति आहे। ठीकु। शाह साहब, हाणे काउंटर आर्गुमेंट हुकूमत जे पासे इहो अचे पियो त ऑपोज़िशन ॻाल्हाए थी आइन जे आर्टिकल 54 जो ज़िक्र थी करे, जंहिं तहत 15 ॾींहंनि अंदरि इजलास खे घुराइणु लाज़मी आहे। हू बि आइन जो हवालो ॾींदे आइन जे आर्टिकल 254 जो ज़िक्र कनि था। हू चवनि था त जेकॾहिं को कारण मौजूदु हुजे ऐं को कमु वक़्त ते न थिए त उन सूरत उनजो मतिलबु इहो न आहे त उनखे कलदम करार ॾेई छॾे। इन ते छा राय ॾींदो? ॻाल्हि इहा आहे त आर्टिकल 54 सां मिलाए इनखे नथा पढ़ाए सघूं, पर जेकॾहिं हाणे त इहा शइ थी वई, 21 ते अची वियो ऐं 21 खां 25 ते हले वियो, हाणे 25 तारीख़ ते इजलास थिए पियो ऐं हाणे उन ते ई छा था कनि? अदालत मौजूदु आहे, केस अदालत में आहे, आर्टिकल अदालत में आहिनि, इन ते वधीक बहस करणु ठीकु न आहे। ठीकु ठीकु। त शाह साहब, जेके हाणे उन खां पोइ जेके जलसनि जी प्लानिंग आहे इहे बदिला आहिनि त हाणे हुकूमत हंधि बि तब्दील कयो आहे ऐं उन हिसाब सां बि ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं। उनजी छा आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी केतिरे हद ताईं उन में शिरकत कंदी? छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी प्रेज़ेंस हूंदी उन्हनि इजलासनि उन्हनि जलसनि जे हवाले सां, मार्च जे हवाले सां? हीअ अपोज़िशन जो मार्च आहे ऐं अपोज़िशन यकीनन उनखे कामयाबु कंदी। ठीकु। पर जेको टकराव जो हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, निज़ाम जे नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, उन हवाले सां अव्हां छा सोचो पिया? अव्हांखे अहिड़ी का सूरत हाल डेवलप थींदे नज़र अचे पई? तव्हां ॾिठो त टकराव जे सूरत में केरु थो अचे? पाकिस्तान जो PDM आहे, उन जॾहिं ॾिठो त 23 तारीख़ ते दुनिया जा महिमान पाकिस्तान अचनि था त हुननि 23 तारीख़ ते इस्लामाबाद में जलसे खे पोस्टपोन करे 25 ते आंदो त जीअं कंहिं सूरत में बि ईंदड़ वक़्तु वेंदड़ वक़्तु बि पाकिस्तान जे महिमाननि खे, दुनिया खां जेके अचनि पिया पाकिस्तान जा मुस्लमान महिमान, त उन्हनि खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न अचे, इन जे लाइ पोस्टपोन थियो आहे। हीउ जलसो जो जुलूस जेको आहे, रैली जेका आहे, इहा 23 तारीख़ अॼु खां 3 महीना अॻु रखी वई आहे ऐं टकराव जी सूरत में हिननि 27 तारीख़ ते अचानक अनाउंस कयो आहे त टकराव जे सूरत में अपोज़िशन न आहे। टकराव जे सूरत में जेका हुकूमत आहे उहा वाइड़ी थी वई आहे ऐं वाइड़ाप में हू अहिड़ा कम करे थी जंहिंसां नुक़सानु उन्हनि खे बि थींदो ऐं रियासत खे बि थींदो। ठीकु। त तव्हां अहिड़ियूं हालतूं अव्हां ॾिसो पिया त उहे पैदा थी सघनि थियूं उन समूरी सूरत हाल में, जंहिंजो नुक़सानु अव्हां चओ पिया सियासत खे बि थींदो, हुकूमत खे बि थींदो? अपोज़िशन कोशिशि कंदी त हिनखे अवॉइड करे। तव्हां ॾिठो हूंदो त इलेक्शन जॾहिं थींदी आहे त जेको उम्मीदवार नाकाम थींदो आहे उहा पोलिंग स्टेशन बंदि कराइण जी कोशिशि कंदो आहे ऐं झेड़ा करण जी कोशिशि कंदो आहे ऐं जेको खटंदो आहे उहो कोशिशि कंदो आहे त अमन अमान सां पोलिंग स्टेशन थी वञे। बिल्कुलु सर। शाह साहब, इहो बि ॾिठो आहे ऐं इहो बि ॾिठो आहे असां त पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे, सियासी तारीख़, उहा अहिड़े बाबनि सां भरियल आहे जंहिंमें अहिड़ियूं हालतूं पैदा थियण खां पोइ टीं धुर मुदाख़लत करण ते मजबूर थियो वञे या उनखे अचिणो थो पए, त उन सूरत हाल में ऑपोज़िशन छा कंदी? उन जे लाइ कुझु सोचियो आहे अव्हां? कुझु ज़हन में आहे ऑपोज़िशन जे? असांजे सोच मुताबिक़ टीं धुर जेका आहे सा यकीनन पाकिस्तान जे हिननि हालतुनि में कॾहिं न ईंदी ऐं मसइले जो हल कंदी। ठीकु। त इहो अव्हांखे कन्वे कयो वियो आहे? छाकाणि त न्यूट्रल जूं ॻाल्हियूं त काफ़ी ॾींहंनि खां असीं ॿुधंदा पिया अचूं, अलॻि अलॻि तशरीहूं बि ॿुधूं पिया। हीउ ऑपोज़िशन खे किथां कन्वे थियो आहे या ऑपोज़िशन ख़ुदि इहो तासुर जोड़ियो आहे त टीं धुर न्यूट्रल आहे? मां न्यूट्रल लफ़्ज़ इस्तेमालु छो इन करे न कंदुसि त तमामु ख़राबु उनजी तशरीह कई वई आहे ऐं कंहिं बि अदारे खे न्यूट्रल चवणु हाणे असांखे 8 दफ़ा सोचणो थो पए। ठीकु। त पोइ खणी हिनखे ईअं चइजे त असीं ॾिठोसीं, छाकाणि त अव्हांजी जेके मुख़ालिफ़ आहिनि उहे इहा ॻाल्हि बि कनि पिया त हीउ जेको 2019 में सेनेट अंदरि जेको कुझु थियो, ऑपोज़िशन उहा तारीख़ वरजाइण वञे पई ऐं गॾोगॾु वरी उहो एक्सपीरियंस सभिनी खे यादि आहे त कीअं अव्हांजी अक्सरियत अक़लियत में तब्दील थी। त जेकॾहिं न्यूट्रल वर्ड न बि यूज़ कयूं त पोइ ईअं चऊं त उहे कॉल्स हाणे न ईंदियूं, उहे मामरा हाणे न वरजाइबा, उनजी अव्हांखे ख़ातिरी आहे, यकीन आहे? बिल्कुलु उन्हनि जी ख़ातिरी आहे त हिननि हालतुनि में, हिननि मैशियत जी तबाहीअ में ऐं मुल्क जे अनारके जी सूरत में
का बि कॉल न ईंदी ऐं कंहिं कॉल जो पाण सम्झां थो तसवुर बि नथो कयो वञे ठीकु हिन वक़्तु। शाह साहब, पर चवण वारा इहा बि ॻाल्हि कनि था त हीउ समूरो कुझु जेका नवंबर वारे महीने में वॾी तब्दीली थियणी आहे, ही उन जो पेश मंज़र आहे ऐं असुल में इदारे ऐं ख़ान साहब विच में मामला हलनि पिया, ख़ान साहब उन्हनि जे पेज ते न पिया वञनि, जंहिं करे ऐं ऑपोज़िशन जस्ट बेनिफिशरी जो रोल प्ले पियो करे, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं, उन ते छा चवंदो? तव्हांखे ख़बर आहे त अपोज़िशन जे ख़िलाफ़ असां हमेशह इहा ॻाल्हि कईसीं त असां आइनी रस्तो अख़्तियार कंदासीं ऐं उन वक़्तु तव्हां बि परेशान हुयो अल्हम्दुलिल्लाह त आइनी तरीक़ो कीअं थींदो। आइनी तरीक़ो बर्दाश्त कयोसीं ऐं हर आइनी तरीक़े सां ई फतेह हासिलु कईसीं। सेनेट जी इलेक्शन हुजे नेशनल असेंबली में या सेनेट जी इलेक्शन हुजे पंहिंजो सेनेट में 6 वोट बग़ैर क्रॉस कयल ठीकु सही वोट इस्तेमालु थियल रद्द करे विया, जंहिंखे अॼु बि तस्लीम नथो कयो वञे। सिंधीअ में चवंदा आहिनि त ॾाॾे जे मथे खे ॾाॾे जी लठ खे ॿ मथा। ठीकु है, पर हुकूमत चए पई साॻी प्रैक्टिसिस हाणे अवां बि कयो पिया, जिन जा अवां मुतासिर आहियो, ऑपोज़िशन उहे ई साॻियूं प्रैक्टिसिस वर्जाए पई, इहा बि चए पई हुकूमत त हाणे ख़ुदि अवां ही समूरो जेको कमु कयो पिया, हिकु त का एजेंडा फॉरेन एजेंडा बि चवनि पिया ऐं परॾेही एजेंडा सां गॾोगॾु इहे बि ॻाल्हियूं कनि पिया त हाणे ज़ाहिर आहे जॾहिं हुन पासे ॾे हुननि खे सपोर्ट नथी मिले, मामला न्यूट्रल थिया आहिनि, उनखां पोइ ई ऑपोज़िशन साम्हूं अचे पई, छाकाणि त उनखे हू कंहिंजे इशारे ते आहिनि। फॉरेन जी सपोर्ट या मुखालफ़त छो पई थिए, छाजे लाइ थींदी, कहिड़े मक़सद लाइ थींदी। पहिरीं ॻाल्हि त इहा, इमरान ख़ान सिधो सौ उन्हनि अमेरिका जो और यूरोपियन कंट्रीज़ जो लाडलो आहे ऐं उन जॾहिं हुनजी ॻाल्हि ॻिचे में पई आहे त पोइ हुननि खे ॿाहिरों यादि था अचनि, पोइ चवनि था त ज़ुल्फ़कार अली भुट्टे इहे न चयो बाबा, ज़ुल्फ़कार अली भुट्टे तॾहिं चयो जॾहिं किसिंजर हुनखे धमकी ॾिनी त असां तोखे दुनिया में हिकिड़ी इबरत जो निशानो बणाए छॾींदासीं ऐं उहो न्यूक्लियर पावर हो, हिकिड़ो न्यूक्लियर पावर जो धमाको थो करे या हिकिड़ो हाइड्रोजन बम थो ठाहे। हिन त इकोनॉमीअ जो धमाको कयो आहे, इकोनॉमीअ ते एटम बम करायो अथई ऐं उन ते त नेचुरली असांखे उथिणो पवंदो। यूरोप छो उथंदो, यूरोप जो कहिड़ो मसइलो आहे। यूरोप जे माण्हुनि खे त हिननि डॉलर ॾेई एतिरो ख़ुशि कयो आहे जो जंहिंजी इंतिहा न आहे। 150 वारो डॉलर 185 ऐं 90 ते पहुचायो अथई, उहो त ख़ुशि आहिनि हिन मां। हे ॾींहं में 10 फेरा पाईंदो आहे ऐं दुनिया में अगरि अनफॉर्चुनेटली ग़लति बयानी कंदड़ माण्हू अगरि तव्हांखे मिलंदो त इनशा अल्लाह ताला पाकिस्तान ओलंपिक जो इहो इनाम इन शइ में खाई सघे थो त खणी सघे थो जंहिंमें तव्हांजो मुल्क जो प्राइम मिनिस्टर जो ग़लति बयानियुनि जो चैंपियन हूंदो। ठीकु, पर शाह साहब ठीकु आहे, अवां पंहिंजी राय ॾियो पिया, ऑपोज़िशन ॻाल्हाए पियो, पर हिनखे साबित कीअं कंदो हीउ जेको तासुर पैदा कयो आहे, हुकूमत पैदा कयो हुजे या असांजे साम्हूं अचे पियो त हीउ ओचितो ई ओचितो जेका ऑपोज़िशन साम्हूं आई आहे, हेॾी वॾी मूव ऑपोज़िशन हलाए पई, उनजे पुठियां मामरा ॿिया आहिनि, जमहूरीअ जी ख़िदमत न आहे, हीअ जेके अॼु खां साल अॻे मौलाना फज़ल रहमान एहतजाज कयो जंहिंमें लखनि जे तइदाद में माण्हू हुया, कराची खां अची हिते पहुतो। अॼु खां 1.5 महीनो अॻे बिलावल भुट्टे साहब 2 महीना अॻे 3 महीना अॻे ऐलान कयो त मां लॉन्ग मार्च कंदुसि ऐं उहो लॉन्ग मार्च 13 ॾींहं लॉन्ग मार्च हलियो ऐं जेको वाइदो कयो वियो त असां पंहिंजो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस उन ॾींहुं मूव कंदासीं ऐं उअं ई थियो। न गमलो टुटो, न लठ टुटी, न शीशो टुटो, न बल्ब टुटो, न का वायर भॻी, ईअं कयोसीं। न शाह साहब, मुंहिंजो इहो चवण जो मक़सदु आहे त हीअ जेका हेॾी तमामु वॾी मूव नज़र अचे पई, छाकाणि त उनखां वक़्तु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते प्रोग्राम रथिया विया, मुख़्तलिफ़ मामला थिया, पर असीं 14 ॾींहं एहतजाज हलियो ऐं लॉन्ग मार्च हलियो, तव्हांखे इहा वॾी मूवमेंट नज़र न आई। इहा त हिन मामले जे हिसाब सां घटि आहे, लखनि जे तइदाद में माण्हू खणी निकिरणु, हलणु, रस्तनि ते पड़ाव विझणु, ऐं इहा तव्हांखे वॾी मूवमेंट न आई। इहा वॾी मूवमेंट छाजे लाइ थी त हिन मुल्क में ग़रीब मिसकिन माण्हू पिसजी रहियो, तबाह थी रहियो ऐं जेके प्राइसिस हुयूं ॾींहों पोइ ॾींहों पहिरियों पैसनि में तब्दील थींदियूं, पोइ आननि में थींदियूं, पोइ रुपयनि में थियणु शुरू थी वियूं त 10 रुपया 20 रुपया
ऐं दवाउनि जूं क़ीमतूं माण्हुनि जे हथनि खां निकिरी वियूं, माण्हू मरण लॻा, ऐं पेट्रोल 200 ते वञी पहुतो आहे, अॼु डॉलर 200 ते वञी पहुतो आहे। ऐं मुल्क जो प्राइम मिनिस्टर थो चए त मां अमीरुल मोमिनीन आहियां ऐं मदीना रियासत जो आहियां, ऐं उहो थो चए त मां पटाटा ऐं टमाटर लाइ न आयो आहियां, मां असलाहत करणु आयो आहियां। बाबा असलाहत छाजी कंदे तूं? जेकॾहिं माण्हू बुखियो पियो हूंदो उनजी असलाहत छा कंदे? आवाज़ त दुनिया मञे थी त हिन मुल्क जे माण्हूअ खे सुजागी ॾियण वारो ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो, जमहूरियत ॾियण वारो ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो। तूं छा कयो आहे, कहिड़ो कारनामो कयो आहे? ज़ुल्फ़कार अली भुट्टो 50 साल खां पोइ बि ज़िंदा आहे, हुनजो झंडो मथे चढ़ियो बीठो आहे। तूं छा कयो आहे हिन महिल ताईं? सिर्फ़ु हिकिड़ी शइ ॿुधाए वञे त मां ही कारनामो पाकिस्तान जे अवाम जे लाइ कयो आहे त मां सियासत छॾण लाइ तयारु आहियां। ही सिर्फ़ु माण्हू ॿुधाए, या मां ॿुधायां त हीअ असांखे ॿुधाए त पीपुल्स पार्टी जेके कमिटमेंट कयूं उहे पूरियूं न कयूं आहिनि त मां बदल आहियां। हमूद रहमान कमीशन खोलियो त हुनजा जेके कमीशन जो रिज़ल्ट आहे छा आहे, त उहा बि जेको कूड़ो इल्ज़ाम पीपुल्स पार्टी ते आहे उहो बि तव्हांजे साम्हूं अची वेंदो। बिल्कुलु शाह साहब, मां दुरुस्त पिया फरमायो, पर हीअ ॻाल्हियूं हुकूमत पई करे, हुकूमत इहे ॻाल्हियूं करे पई जी अवां जे पुठियां मामला ॿिया आहिनि। मूं उहो ई सम्झण जी कोशिशि पई कई त अवां कीअं साबित कंदो, हीउ वक़्तु कीअं साबित कंदो त अवां जमहूरियत जी ख़िदमत पे कई, हीउ समूरो मामिलो इनखे साबित असांजो पराॾो हूंदो, माण्हुनि जो जवाबु हूंदो। ठीकु, सम्झण लाइ त इहा ॻाल्हि इहा तयारु आहे। हाणे माण्हू भला छो मुखालिफ़ थिया आहिनि इमरान जा, छाजे लाइ, कहिड़ो ॾिनो? इन जे करे त 3.5 साल कूड़ ते पाकिस्तान जी पंहिंजो हुकूमत हलाई। हे माण्हू पंहिंजो ॿुधाए त हिननि 3.5 सालनि में जो कोई वाइदा कया उन मां को हिकिड़ो हिन पूरो कयो हुजे। हा, ॿिए तरफ़ मां तव्हांखे चवंदुसि त 2008 खां 2013 ताईं जेके पीपुल्स पार्टी वाइदा कया उन में अगरि हिकिड़ो वाइदो पूरो न थियल त मुंहिंजी इस्तीफ़ा हाणे सम्झो, हिकिड़ो वाइदो। ऐं ॿिए तरफ़ उहो हिकिड़ो वाइदो बि पूरो करे ॿुधाए त मां पूरो कयो आहे। एहसास प्रोग्राम खे बेनज़ीर भुट्टो जे उन मां खे ख़तमु न पियो करे सघियो, ख़तमु करे त मरी वञे हा, पचे बि न हा, मजबूरी हुई हुनजी। ॿियो कहिड़ी शइ न कई आहे, पीपुल्स पार्टी खे फॉलो कयो आहे। बिजलीअ जी लोड शेड उहा ई आहे, बिजलीअ जो बिल जेको 8 रुपया हो उहो 30 रुपए ते पहुची वियो आहे। ठीकु, पर सर वरी 5 रुपया घटि करे, जी, 5 रुपया घटि करे पीटीएम जे इतिहाद तौरु ॻाल्हियूं खोड़ थियूं, रुगो बयान साम्हूं आया, ऐं डेडलाइन्स मथां डेडलाइन्स ॾिनियूं वयूं। उन ते स्पेसिफिक जेकॾहिं ॾिसूं था त पीटीएम वारो उहो इतिहाद उहो वक़्त सां गॾु उन जूं ॻाल्हियूं खोड़ हुयूं, पर उहे ॻाल्हियूं ई रहिजी वयूं। उन ते मां पीटीएम हिकिड़ो इतिहाद हुयो, पीटीएम हिकिड़ो इतिहाद हुयो, ऐं पीटीएम पीपुल्स पार्टी ठाही। कंहिं ॻाल्हि ते न ठहियासीं, पर हिकिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ासीं त हिन मुल्क खे बचाइणो आहे, इमरान ख़ान खे हटाइणो आहे, बसि ॿियो मक़सदु कोन्हे। बाक़ी उहिदा, वज़ीर आज़म, स्पीकर, प्रेसिडेंट, चेयरमैन सेनेट, डिप्टी स्पीकर, डिप्टी चेयरमैन, गवर्नर्स केरु थींदा उहे पाण फ़ैसिला बाद में कया वेंदा। पर पहिरियों क़ौम सां अगरि वफ़ादारी आहे, नेक नियती आहे त हिन माण्हू मां पाकिस्तान जी जान छॾाइजे। ठीकु ठीकु, ऐं वेंदे वेंदे शाह साहब सिर्फ़ु इहो त हाणे हे जेकॾहिं अदम इतमाद कामयाबु थिए थी त हिन बेतमादी रिथ खां पोइ ॿियो कंहिंजे ख़िलाफ़ु ॿिया कहिड़ा माण्हू अव्हां जे अदम इतमाद जे हवाले सां उहे अव्हां जे लिस्ट ते आहिनि ऐं कॾहिं उहो प्रोसेस असांजे साम्हूं ईंदो? बिल्कुलु बिल्कुलु लिस्ट ते आहिनि, ऐं इनशाला 20 ॾींहंनि जे अंदरि उन्हनि सां बि जो बि ख़ात्मो आणिबो, जेके गैर आइनी गैर क़ानूनी तौर ते उहिदा विलारी वेठा आहिनि ऐं गैर क़ानूनी गैर आइनी तरीक़ा इस्तेमालु। ठीकु, ऐं शहबाज शरीफ़ साहिबु क़ौमी हुकूमत जी ॻाल्हि कनि पिया, उन खां अॻु मियां साहिबु फौरी इलेक्शन जो ज़िक्र कयो, अव्हां जी राय छा आहे हिन ते? पाकिस्तान पीपल्स पार्टी छा पई सोचे? फौरन इलेक्शन थींदी ऐं पहिरियों हुकूमत पंहिंजा जेके 4 महीना 5 महीना हूंदी, जंहिंमें हिननि मीडिया जा कानून पास कया आहिनि ख़िलाफ़ु, मीडिया जे ख़िलाफ़ु जेके हिननि इलेक्शन रिफॉर्म्स कया आहिनि, जेके हिननि ॿिया अहिड़ा क़िस्म जा कानून पास कया आहिनि, ब्लैक लॉस पास कया आहिनि, हिननि खे साफ़ करे रिफॉर्म्स करे ऐं इलेक्शन में इमीडिएटली वञिबो इनशाला सेप्टेंबर अक्टूबर ताईं।
ठीकु शाह साहब वरी महिरबानी तव्हांजी वक़्तु कढियो प्रोग्राम जे लाइ। नाज़रीन सीनियर सियासतदान ख़ुर्शीद अहमद शाह साहब असां सां गॾु मौजूदु हुआ जेका समूरी सूरत हाल अव्हांजे साम्हूं आई मामला किथे वञी दंग कंदा ऐं छा निकिरंदो नतीजो बेतमादी रिथ मां उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। ऑपोज़िशन जी कहिड़ी हिकमत अमली हूंदी अदम एतमाद वारी जेका रिथ आहे उनजी कामयाबी या नाकामी जी सूरत में ऐं छा ही मामला अॻे ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ो रंग वठंदा उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी से। नाज़रीन उन हवाले सां अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। वरी नए प्रोग्राम में नए मौज़ू ऐं महिमान सां गॾु मां त जल्द मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।